मसीहाउनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियो, तहफ़्फ़ुज़ ॾियो, तहफ़्फ़ुज़ ॾियो। मसीहाउनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियो। कंदकोट ज़िले में धाड़ेलनि पारां डॉक्टर सूफ़ी सुरेश आनंद भोजवाणी ऐं डॉक्टर अब्दुल करीम नूनारी जे घरनि मथां फायरिंग वाक़े ख़िलाफ़ डॉक्टर एसोसिएशन जे सॾ ते सरकारी तोड़े प्राइवेट अस्पतालनि जे डॉक्टरनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण लाइ सिविल अस्पताल ऐं प्राइवेट अस्पतालनि में ओपीडी जो मुकमल बाइकाट करे अस्पतालनि खे तालाबंदी करे अस्पताल जे अहाते में एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। डॉक्टरनि जी हड़ताल में शहर जे मुख़्तलिफ़ प्राइवेट सेंटरनि जंहिंमें आइडियल मेडिकल सेंटर, नेशनल मेडिकल सेंटर, सअद मेडिकल सेंटर, भिटाई मेडिकल सेंटर समेत शहर जे प्राइवेट डॉक्टरनि बि पंहिंजे अस्पतालनि खे ताला हणी सिविल अस्पताल जे इमरजेंसी ब्लॉक जे साम्हूं धरणो हंयो। धरणे में शरीक अॻवाननि जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर हुया जंहिं ते नारा दर्ज हुया। कंदकोट जे डॉक्टरनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियो, खपे खपे, अमन खपे जा नारा लिखियल हुया। इन मौक़े डॉक्टर्स इतिहाद ऐं ऑल हेल्थ एम्प्लॉइज़ जे अॻवाननि जंहिंमें डॉक्टर मेहर चंद, डॉक्टर सुरेश आनंद भोजवाणी, डॉक्टर सावण सोहरियाणी, डॉक्टर खलीक अनवर बाचकाणी, अली हसन कमराणी, यार अली डोमकी, डॉक्टर वकार ख्वाजा, गुलाम मुस्तफ़ा सुमरो, गुलाम मुस्तफ़ा मीराणी ऐं ॿियनि धरणे खे ख़िताब कंदे चयो त ज़िले में ॾोहारियुनि रण ॿारे ॾिनो आहे। पुलिस ॾोहारियुनि आॾो बेवस नज़र पई अचे। रोज़ फुरूं, धाड़ा, चोरियूं, भत्ता माफ़िया कर खंयल आहे। शरीफ़ शहरियुनि सां गॾु हाणे त डॉक्टरनि खां भत्तो तलब कयो पियो वञे। न ॾियण ते घरनि मथां जदीद हथियारनि सां फायरिंग कई पई वञे। एसएसपी ज़ुबैर अहमद शेख अमन क़ाइम करण में मुकमल तौर नाकाम थी वियो आहे। 3 ॾिहाड़ा गुज़रण बावजूद हमलेवारनि खे गिरफ़्तार न करे सघियो आहे। इन्हनि वधीक चयो त असां पुरअमन एहतिजाजी धरणो ऐं ओपीडी जो मुकमल बाइकाट 3 ॾींहंनि ताईं जारी रहंदो। 3 ॾींहं कंदकोट शहर जा ख़ानगी तोड़े सरकारी अस्पतालूं, मेडिकल स्टोर सेंटर ऐं मेडिकल सेंटर बंदि रहंदा। अगर 3 ॾींहंनि ताईं मसलो हल न थियो त ॿी सूरत में घण तरफ़ी जदोजहद जो ऐलान कयो वेंदो। अमन खपे, डॉक्टरनि ते हमला बंदि कयो, डॉक्टरनि ते हमला बंदि कयो, चिट्ठी लिखण बंदि कयो, चिट्ठी लिखण बंदि कयो, भत्ताखोरी बंदि कयो, भत्ताखोरी बंदि कयो, ई दादागिरी बंदि कयो, ई दहशतगर्दी बंदि कयो, ई भत्तागिरी बंदि कयो, पर्चीगिरी बंदि कयो, डॉक्टरनि ते हमला बंदि कयो, डॉक्टरनि ते हमला बंदि कयो, मसीहाउनि ते हमला बंदि कयो। खपे खपे अमन खपे, खपे खपे अमन खपे, डॉक्टरनि ते हमला